अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। महबूब जी आमद, रहमत सरकार जी आमद, आका जी आमद, साईं जी आमद, दिलबर जी आमद। निसार केरी चेल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के इस जहां में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ मुला बिराजा मुजाहिद अहले सुन्नत, असांजो दोस्त जावेद अली ऐं असांजा हिकारा दोस्त सभु माशाअल्लाह हालियान हो मथा को दोस्त सोचे ॻोॾ आई बरसाति वसी माण्हुनि वटि आशिकनि वटि कुझु कोन्हे। ॻोॾ ऐं बरसाति जो मीलाद सां कहिड़ो वास्तो ऐं मुंहिंजे महबूब जो मीलाद आहे। इहे असांजा मुजाहिद आहिनि अल्हम्दुलिल्लाह ऐं कमु संभाले वेठा आहिनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे असां वीडिया भरे ॾेखारींदासीं हुननि केॾो सुहिणो कमु कयो आहे ऐं असांजे ॻोठ जो श्रंगार जारी सारी आहे। तमामु तमामु दोस्तनि खे असां हिननि दोस्तनि जी तरफ़ खां असांजे तरफ़ खां असांजे सॼे ॻोठ मुलाबला जी तरफ़ खां आलम इस्लाम खे जश्न ईद मिलाद नबी जूं लख लख मुबारक। अल्लाह कयो थई मान मथे, अल्लाह कयो थई मान मथे, सब नबियन खां तुंहिंजो शान मथे, सब नबियन खां तुंहिंजो शान मथे। माणे आयो आ बुलंद मक़ाम नबी सरदार सब क्या इमाम नबी सरदार सब क्या इमाम नबी, भली भली करे आए मौजा जाम नबी सरदार सब जा। सोहना कलम शरीफ आज़ाना अंदर, सोहना कलम शरीफ आज़ाना अंदर, चुमदा हूँ ॾिसी क़ुरान अंदर, चुमदा हूँ ॾिसी क़ुरान अंदर। तुंहिंजो मिठड़ो मोहम्मद नाम नबी सरदार सब क्या इमाम नबी सरदार सब क्या इमाम नबी, भली भली करे आए मौजा जाम नबी सरदार।